वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर अवां शेयर कर रहे हैं। टंडो आदम वेझो रोड़ी कैनाल के लगल घारो 125 फुटन ताईं पहुंची वियो आहे। लॾ पलाण जारी आहे। बिल्कुल नाज़रीन, पानी 12 खां वधीक ॻोठनि में काहे पियो आहे। सवें एकड़नि ते बीठल फसल पानी हेठि अची वियो आहे। टंडो आदम पब्लिक स्कूल मुला मखण में इमदादी कैंप क़ाइमु कई वई आहे। ज़िले सांगड़ जी बरसात बाबति फोकल पर्सन शाहिद थईम आवाज़ टीवी सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त रोहिड़ी कैनाल खे लॻल खंड राति देर ताईं बंदि करे वेंदासीं। शाहिद थईम चयो सखर बैराज मां रोहिड़ी कैनाल में पानी जो वहिकिरो बंदि करायो आहे। माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे, उनजो अज़ालो कयो वेंदो। सूबाई वज़ीर शाहिद थईम चयो त आबाची ऐं ज़िले इंतिज़ामिया खंड वारी हंधि मौजूदु आहे। खंड ॿधण लाइ रस्तो न हो जेको हाणे ठाहियो वियो आहे। इन ही हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तक़ीम समूजी। मुस्तक़ीम, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां वधीक मां वटि आगाह कजो। जी बख्शा बरसात वारी कैनाल के 100 फुट खां वधीक लॻल घारो अञा ताईं बंदि न थी सघियो आहे। हिन सिलसिले में 10 खां वधीक ॻोठ आलम डेरो ॾिनो कोरी अलाबख्श ॾिनो कोरी जुलो डेरो मोहम्मद फ़कीर ऐं ॿियनि ॻोठनि में केतिरनि बि पाणी काए पियो आहे। जॾहिं केतिरा ॻोठ में पाणी हेठि अची विया आहिनि जेका हिन फुल वक़्तु जेको उन्हनि खे रेस्क्यू कयो पियो वञे ऐं हिते जेके आहिनि ऐं उन्हनि जो माल आहे, उन्हनि जो सामान आहे, उन्हनि खे रेस्क्यू कयो पियो वञे मुख़्तलिफ़ हंधनि ते। हिन सिलसिले में जेको टंडो आदम हिन सिलसिले में हुते जेको एक्सटेंड एरीगेशन जी जेको हुन ॻाल्हाईंदे आवाज़ चयो त जेको ताल जेको घारे खे बंदि करण जी कोशिशि कयूं पिया। अगरि अॼु राति ताईं घारो बंदि न थी सघियो त हिन टंडो आदम ऐं उनजा आस पास जा केतिरा ई ॻोठ आहिनि जेके पाणी हेठि अची वेंदा ऐं वॾे नुक़सान जो ख़दशो आहे। ॿिए पासे जेको शाहिद थईम जो चवणु हो त गुजरात रोहिड़ी कैनाल मां निकिरंदड़ शाखनि में रहंदड़ पाणी जे घटाइण सबबि रोहिड़ी कैनाल खे वधीक दॿाउ पवण करे घारो पइजी वियो आहे। MPF पारां चवणु हो त फौरी तौर ते मशीन घुराई वई आहे। मुतासिर ॻोठनि जे माण्हुनि खे रेस्क्यू कयो पियो वञे। हिन चेयरमैन भुट्टो ऐं जेको वॾो वज़ीर सां राब्ते में ऐं फौरी तौर ते मक़ामी इंतिज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त फौरी तौर हिन घारे खे बंदि करे कयो वञे त जीअं वधीक नुक़सानु थियण खां बची सघिजे। ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी मुस्तक़ीम अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, मूंखे ॿुधायूं त टंडो आदम वेझो रोड़ी कैनाल खे लॻल घारो 125 फुटनि ताईं पहुची वियो आहे। लॾ पलाण जारी आहे। पाणी 12 खां वधीक ॻोठनि में काई पियो आहे। सवई एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची पियो आहे। टंडो आदम पब्लिक स्कूल मुला मखण में इमदादी कैंप क़ाइमु कई वई आहे। ज़िले सांगड़ जी बरसात बाबति फोकल पर्सन शाहिद थईम आवाज़ टीवी सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त रोड़ी कैनाल खे लॻल खंड राति ताईं बंदि करे वेंदासीं। इहो इरीगेशन वारा बि हिते वेठा आहिनि। बारिशुनि जी जेका हुई फोरकास्ट उन जे हवाले सां पोइ ऐं इंशाअल्लाह ताला राति में घारो ॿधिजी वेंदो। असांजो नवीद डेरो साहब वेठो आहे, हेॾां इमरान ख्वाजो साहब DC आहे, होॾां एक्सियन साहब सहतो साहब आहे, सॼी इरीगेशन जी टीम आहे। ऐं पाण हिनखे मॉनिटर करियां पियो ऐं मथां हिनखे बंदि बि करायो आहे ऐं 3 हिन जूं छंडणूं आहिनि जेके उहे खोलायूं बि आहिनि। पाणी उतां बि निकिरे पियो। इंशाअल्लाह ताला हिते 10 खां 12 ॻोठ चवनि पिया मुतासिर थिया आहिनि जेके घारे लॻण खां पोइ। उन में कुझु ॾेरनि जा आहिनि, कुझु कोरी ॻोठ आहिनि। नाला DC साहब नोट कया आहिनि, उहे मथे मोकिलियूं था ऐं मथां पुछां कनि पिया फ़ोनूं अचनि पियूं प्राइम मिनिस्टर हाउस मां ऐं CM हाउस मां ऐं मथे ताईं ॻाल्हि हाईलाइट कई आहे इंशाअल्लाह ताला की अॼु राति में एक्सियन साहब वेठो आहे, मटीरियल अचे पियो। हलण जो रस्तो कोन, हाणे कुझु हलण जो रस्तो हिननि ठाहियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो घारो राति केतिरो नुक़सानु थियो आहे जेके माण्हू हिते इंशाअल्लाह ताला मथे ॻाल्हायूं पिया। अॼु राति जो या सुबुह जो सवेर ई थियो आहे इंसिडेंट ऐं इन खे कवर करण लाइ मथे असांजे CM साहब खे, इरीगेशन मिनिस्टर खे, सभिनी खे इतलाह ॾिनी आहे। हिते पारस डेरो साहब MPA आहे, उहो बि हिनखे मॉनिटर करे पियो ऐं नवीद साहब वेठो आहे, MPA फराज़ साहब वारा बि आहिनि। इंशाअल्लाह ताला जेको माण्हुनि खे तकलीफ़ आहे त असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां उन्हनि खे छॾींदासीं कोन, रिलीफ ॾींदासीं। उन में जेका शइ उन्हनि खे घुरिबी, अगरि हुननि जा घर आहिनि, उन्हनि खे राशन आहे, उन्हनि जा टेंट आहिनि या उन्हनि खे जेको असां बहाल करे उनखे घर में विहारे पोइ पंहिंजे घर वेंदासीं।